अगरि तव्हांजे जहिड़े ते 5% खां वधीक चर्बी जमा थी वञे त उनखे असां मेडिकल टर्म में फैटी लिवर चवंदा आहियूं। अच्छा, फैटी लिवर जा नुक़सानात कहिड़ा आहिनि, अचो त उन बारे में ॻाल्हायूं। असांजे जहिड़े जा जेके सेल्स हूंदा आहिनि, कमु इहो हूंदो आहे त जेको असां खाईंदा पीअंदा आहियूं हुनखे टोड़े करे एनर्जी में कन्वर्ट करे। हिन में जेको मेन किरदारु हूंदो आहे उहो इंसुलिन जो किरदारु हूंदो आहे। इंसुलिन हिकिड़ो हार्मोन आहे जेको असांजे लबु ठाहींदो आहे। इंसुलिन असांजे जहिड़े सेल्स में अंदरि वञी करे जेको असां खाईंदा पीअंदा आहियूं उनखे एनर्जी में कन्वर्ट कराईंदो आहे। जॾहिं असांजे जहिड़े ते चर्बी जमा थी वञे त इहो जेको इंसुलिन हार्मोन आहे उहो जहिड़े में अंदरि न वञी सघंदो आहे, उनखे काफ़ी ॾुखियाई थींदी आहे। त पोइ छा थींदो आहे त असांजे लबु वधीक इंसुलिन ठाहींदो आहे, जीअं असां एंट्री करे सघे जहिड़े अंदरि 5 साल गुज़रंदा, 10 साल गुज़रंदा, इहो जेको असांजो लबु आहे उहो इंसुलिन ठाहींदो रहंदो, नेठो थकी पवंदो। इंसुलिन ठाहिण या त घटाईंदो या त चर्बी एतिरी थी ईंदी त असां इंसुलिन अंदरि न वञी सघंदो, त उन पेशेंट खे शुगर वग़ैरह थी ईंदी। ऐं उन खां पोइ वरी पेशेंट्स काफ़ी वेंदा, ब्लड टेस्टूं कराईंदा, उन में ख़बर पवंदी त असांखे कैलेस्ट्रॉल वग़ैरह थी वियो आहे। डॉक्टर ईंदा कार्डियो वारे ॾे, डॉक्टर ई लिखंदनि त दवाऊं लिखंदनि सर जी असांखे कैलेस्ट्रॉल वग़ैरह घटिजी वञे, पर इहो न पुछा कंदसि असांखे कैलेस्ट्रॉल छो वधियो आहे या कीअं वधियो आहे, का हिस्ट्री वग़ैरह वठंदा, डायरेक्ट ड्रग्स ते हलाईंदा पेशेंट। पर जॾहिं तव्हांजे जहिड़े ते चर्बी जमा थियल हूंदी आहे, हिकिड़ो टाइम ईंदो आहे उहा चर्बी जॾहिं जहिड़े खां पोइ तव्हांजे रगनि में एंटर थींदी आहे, रगनि में छा कराईंदी आहे, या चर्बी जमा थींदी त तव्हांजी रगूं सोढ़ी थींदियूं, उन पेशेंट खे ब्लड प्रेशर जा मसइला थींदा। सेम चर्बी जॾहिं तव्हांजी दिलि वारी रगनि में जमा थींदी हूंदी, उनखे हार्ट अटैक जा चांसिस थी सघंदा। साॻी चर्बी जहिड़े खां बाद जॾहिं तव्हांजे पिते में जमा थींदी हूंदी त उनखे पिते जी पथरियूं थी सघंदियूं। साॻी चर्बी जॾहिं तव्हांजी दिमाग़ी रगनि में जमा थींदी हूंदी त उनखे स्ट्रोक जा चांसिस आहिनि। त इहे सॼो जेको इंसिडेंट वग़ैरह थिए थो उहो जहिड़े जी चर्बी जे करे ई थिए थो। जहिड़े जी चर्बीअ जे करे तव्हांखे ब्लड प्रेशर थी वियो, हार्ट अटैक जा चांसिस वधी विया, तव्हांजा पिते जी पथरियूं थी वियूं, तव्हांजे दिमाग़ में स्ट्रोक जा चांसिस वधी विया, जस्ट बिकॉज़ ऑफ फैटी लिवर जे करे। ये काफ़ी दिलि दुखाईंदड़ नुक़सानात आहिनि फैटी लिवर जा, जेके तव्हांखे यकदमि त कोन थींदा, पर हिकु सुठे टाइम पीरियड खां पोइ। ऐं काफ़ी पेशेंट जो फैटी लिवर हूंदो आहे, हुनखे अंदाज़ो न हूंदो आहे, जॾहिं उहो क़िस्म जी को अल्ट्रासाउंड वग़ैरह कराईंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त असांजो लिवर त फैटी आहे। तंहिं करे अगरि कंहिंखे फैटी लिवर आहे त अखि खोलण जो टाइम थी वियो आहे, बिकॉज़ फैटी लिवर इज़ अ कोर कॉज़ ऑफ ऑल डिज़ीज़िस। थैंक यू।